العالمين والصلاة والسلام على أشرف الأنبياء والمرسلين وعلى آله وأصحابه أجمعين ومن تبعهم بإحسان إلى يوم الدين. أما بعد، فقال الله تبارك وتعالى: قل هل ننبئكم بالأخسرين أعمالا الذين ضل سعيهم في الحياة الدنيا وهم يحسبون أنهم يحسنون صنعا. हर किस्म ने हमदे सना अकेले अल्लाह रब्बुल आलमीन जले खास है, जेको हिन समूरी कायनात जो अकेलो खालिक मालिक माबूद मुश्किल कुशा हाजत रवा दाता है दस्तगीर है। पंहिंजी इबादत में, बादशाहत में, मिल्कियत मालिकियत में हर किसी ने सानी ऐ साथी खां पाक है। ला तादाद दुरूद सलाम हुजन असांजे प्यारे नबी साक़ी कौसर शाफ़ी महशर शफ़ीउल मुज़निबीन रहमतुल लिल आलमीन इमाम कायनात जनाब मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिनकी ज़ात क़ुद्स ते हम्दो सना खां पोइ अज़ीज़ मुसलमान भाइयों, असांजा मुअज़्ज़ज़ उलमा इकराम पहुची चुका आहिनि। सिर्फ़ चंद मिनटनि जे लाइ तव्हां सां गुफ़्तगू कंदुसि, जेका सभ खां पहिरीं मुंहिंजे लाइ ऐं उन खां पोइ अवां सभिनी जे लाइ नसीहत थींदी। अल्लाह रब्बुल आलमीन खां इल्तिजा है सम्झण ऐं अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अज़ीज़ भाइयों, दीन इस्लाम इंसान के अमल सालिह जी वॾी तरगीब ॾियारी है। नेक अमल इंसान ज़िंदगी जो हकीकी मकसद है। जी अल्लाह रब्बुल आलमीन सूरह मुल्क के अंदर फरमायो: बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर। बाबरकत है वह ज़ात जंहिंजे हथ में बादशाही है ऐं उहा ज़ात हर शइ ते वस रखण वारी आहे। अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला। फरमाया वो अल्लाह जंहिं मौत ऐं ज़िंदगी के पैदा कयो, लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला, तां ते इंसानो तव्हां खे आज़माए त तव्हां मां अमलन जे एतबार सां सभ खां वधीक भलो केरु आहे, अमलन में चङो केरु आहे, नेक अमल करण वारो केरु आहे। त असांखे जेका ज़िंदगी मिली आहे उन ज़िंदगी जो मक़सद इहो ई आहे त असां रब्बुल आलमीन खे राज़ी करण जे लाइ नेकियूं कयूं, नेक अमल कयूं। जेको माण्हू नेक अमल करे थो उन जी दुनियावी कामयाबी ऐं आख़िरत जी कामयाबी यकीनी बणिजी वेंदी आहे। दुनिया में अल्लाह रब्बुल आलमीन उन खे हयात तय्यबा नसीब करे थो। जीअं सूरतुन नहल में अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो: मन आमिल सालिहन मिन ज़करिन औ उन्सा व हुवा मुमिनुन फलनुहयिन्नहु हयातन तय्यबा। जेको माण्हू नेक अमल करे, पोइ चाहे मर्द हुजे या औरत हुजे, इन हाल में जो मोमिन आहे असां उन खे दुनिया जी ज़िंदगी में बेहतरीन ज़िंदगी ॾींदासीं। मुफ़स्सिरीन फरमाइनि था त हिते दुनिया जी ज़िंदगी ख़ासि न आहे, बल्कि दुनियावी ज़िंदगी, कब्र जी ज़िंदगी ऐं आख़िरत जी ज़िंदगी, हर ज़िंदगी हिन ज़िंदगी में शामिल है। नेक अमल सां इंसान जो समूरियूं ज़िंदगियूं तय्यबा ऐं पाकीज़ा बणिजी वञनि थियूं। नेक अमल इंसान खे अल्लाह रब्बुल आलमीन जे साम्हूं यकीनन सुरख़ुरु ऐं कामयाब बणाए थो। लेकिन हर नेकीअ जी क़बूलियत आहे ॿिनि ॻाल्हियुनि जो हुजणु ज़रूरी आहे। सभ खां पहिरीं ॻाल्हि इहा आहे त इंसान जे दिलि में अल्लाह रब्बुल आलमीन जो ख़ौफ़ हुजे। जेकॾहिं हिकु इंसान बग़ैर नीयत जे को अमल करे या बग़ैर सच्ची नीयत जे, बग़ैर इख़लास जे को अमल करे, अल्लाह रब्बुल आलमीन उन अमल खे क़बूल नथो फरमाए। सहीहुल बुख़ारी जी पहिरीं हदीस, जेका हदीस तक़रीबन हर किताब में मौजूद है, उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह तआला अन्हु खां मरवी है त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो: इन्नमल अअमालु बिन्नियात। त तमाम अमलन जो दारो मदार नीयतन ते आहे।
इंसान जी नीयत में अल्लाह रब्बुल आलमीन जो ख़ौफ़ हुजे, इंसान जे दिल में अल्लाह रब्बुल आलमीन जो ख़ौफ़ हुजे। जेकॾहिं दिल में ख़ौफ़ ना है, नीयत में इख़लास ना है, इंसान जो उहो तमल ज़ाया ही थी वेंदो। पर उन सां गॾोगॾु इंसान जा समूरा अमाल हवा मंसूरा बणिजी सघनि था। सुनन इब्न माजा जी हिकिड़ी हदीस आहे, सोबान रज़ी अल्लाह तआला अन्हु का मरवी है त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो, लअअलमन्न अक़वामन मिन उम्मती यअतून यौमल क़ियामह बिअअमालिन कअमसाल जिबाल तिहामत बीज़न। तव्हां पंहिंजी उम्मत में कुझु अहिड़नि क़ौमनि खे सुञाणिया थो जेके क़यामत जे ॾींहुं तिहामा जा जेके अछा पहाड़ आहिनि उन्हनि जे बराबरि अमल खणी ईंदा। एतिरा हुननि जा अमल हूंदा, लेकिन अल्लाह रब्बुल आलमीन उन्हनि जे अमलनि खे हवा में राख बनाए करे उॾाए छॾींदो। मीज़ान में उन्हनि जा अमल तोड़िया कोन वेंदा। अल्लाह रब्बुल आलमीन उन्हनि जे अमलनि खे ज़र्रे बराबरि बि वज़न कोन ॾींदो। सहाबा किराम फरमाइनि था, अल्लाह जा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि जो सिफ़तूं असांजे साम्हूं वाज़े कयो, किथे ईअं न थिए जो असां उन्हनि में शामिल थी वञूं, असांखे ख़बर बि न पए। त प्यारे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इन्नहुम इख़्वानुकुम व मिन जिल्दतिकुम यअख़ुदून मिनल लैलि कमा तअख़ुदून। इहे तव्हांजा भाइर हूंदा, तव्हांजे पंहिंजे नस्ल मां हूंदा। जीअं तव्हां राति जो उथी करे निमाज़ूं पढ़ो था, ईअं राति जो उथी करे निमाज़ूं पढ़ंदा। इल्ला इन्नहुम इज़ा ख़लौ महारिम अल्लाह इंतहकूहा। लेकिन उन्हनि जी दिल अल्लाह जे ख़ौफ़ खां ख़ाली हूंदी। जॾहिं अकेलाई में अल्लाह रब्बुल आलमीन जे महारिमात खे, अल्लाह रब्बुल आलमीन जे हुदूद खे ॾिसंदा त उन्हनि खे तबाह बर्बाद करे छॾींदा, उन्हनि खे उराह खे छॾींदा, अल्लाह जो हदूं पामाल करे छॾींदा जॾहिं अकेलाई में ॾिसंदा। ऐं इहो तॾहिं थींदो आहे जॾहिं इंसान जे दिल ख़ौफ़ ख़ुदा खां ख़ाली हुजे। त असांजे तमामु अमलनि जी क़बूलियत लाइ इन ॻाल्हि जो हुजणु ज़रूरी आहे त असांजे दिल में रब जो ख़ौफ़ हुजे। अबू ज़र ग़िफ़ारी रज़ी अल्लाह तआला अन्हु खे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वसियत कंदे फरमायो, इत्तक़िल्लाह हैथुमा कुंत। त जिते बि हुजी अल्लाह रब्बुल आलमीन खां ज़रूरु डिॼा। अल्लाह जो ख़ौफ़ इंसान खे हर ख़तरनाक शइ खां बचाए थो। अल्लाह रब्बुल आलमीन जी ज़ात उहा ज़ात आहे जेका इंसान खे हर जॻह ते ॾिसे पई, जेका इंसान खे हर जॻह ते ॿुधे पई। अल्लाह रब्बुल आलमीन त हो आहे, मा यकूनु मिन नजवा सलासतिन इल्ला हुवा राबिअहुम। जेकॾहिं टे माण्हू पाण में सरगोशी कनि, आहिस्ता लिकी करे किथे ॻाल्हाइनि, तॾहिं पोइ अल्लाह रब्बुल आलमीन चोथों उन्हनि जे अंदरि उन्हनि खे ॾिसे पियो, ॿुधे पियो। उन्हनि जो इल्मु अल्लाह रब्बुल आलमीन खे आहे। अल्लाह जी ज़ात उहा ज़ात आहे, इन्नहु आलिमुन बिज़ाति सुदूर। इंसान जे दिल में जेके राज़ दफ़न थियल आहिनि उन्हनि जो इल्मु अल्लाह रब्बुल आलमीन खे आहे। तंहिं करे असां पंहिंजे दिल में अल्लाह रब्बुल आलमीन जो ख़ौफ़ आणियो। ऐं उन खां पोइ ॿी अहम ॻाल्हि जेका असांजे नेक अमलनि खे अल्लाह रब्बुल आलमीन जी बारगाह में क़बूल कराए थी, उहा शइ आहे त असांजो किरदारु, असांजो अख़लाक़ आला हुजणु घुरिजे। किरदार जो आला हुजणु इहो न आहे त असांजी ज़बान ते मिठास हुजे, असां ॻाल्हाइण में लचक रखूं, इहो अख़लाक़ आला न आहे। बल्कि अख़लाक़ आला इहो आहे त इंसान जे मुआशरे में, असांजे मुआशरे में जेके बि ज़वील हुकूक आहिनि, जिन जा हक़ असांजे मथां लागू थियनि था, असां उन्हनि खे पंहिंजा हक़ अदा कयूं। इहो अख़लाक़ जो आला हुजणु आहे। जेकॾहिं असां औलाद आहियूं, वालिदैन जा हुकूक अदा कयूं। जेकॾहिं वालिदैन आहियूं, औलाद जा हुकूक अदा कयूं। शागिर्द आहियूं, पंहिंजे उस्ताद जा हक़ अदा कयूं। उस्ताद आहे, शागिर्दनि जा हक़ अदा करे। जेकर असां पाड़े में रहूं था, पंहिंजे पाड़ेसियुनि जा हक़ अदा कयूं, पंहिंजे मातहतनि जा हक़ अदा कयूं। जेके असांजा माफ़ोक आहिनि उन्हनि जा हक़ अदा कयूं। हर हवाले सां असां ज़वील हुकूक खे हुकूक ॾियूं। इहो अख़लाक़ ऐं किरदार जो आला हुजणु आहे। जेकॾहिं हिकिड़ो माण्हू ॿाहिरि ॻाल्हाइण में तमामु भलो आहे, पर घर में उनजे पंहिंजे घर वारनि सां भलो कोन्हे, यकीन उन्हनि जो अख़लाक़ किरियल आहे। प्यारा पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, ख़ैरुकुम लि अहलिही व अना ख़ैरुकुम लि अहली। तव्हां मां भले में भलो हो आहे जेको पंहिंजे घर वारनि जे लाइ भलो हुजे, ऐं आउं तव्हां मां सभिनी खां वधीक पंहिंजे घर वारनि जे लाइ भलो आहे। त इंसान जो अख़लाक़ आला इहो आहे त इंसान पंहिंजे वालिदैन जे लाइ, पंहिंजे औलाद जे लाइ, पंहिंजे पाड़े जे लाइ हर हवाले सां भलो हुजे। सिर्फ़ु हिकिड़ी हदीस बयानु करे पंहिंजी गुफ़्तगू खे ख़तमु कंदुसि।
नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे साम्हूं मुस्नद अहमद जी हदीस आहे त हिकिड़ी औरत जो ज़िक्र कयो वियो जेका तमामु घणो निमाज़ूं पढ़े थी, रोज़ा रखे थी, नफ़ली रोज़ा नफ़ली निमाज़ूं सदका ख़ैरात करे थी, पर छा आहे गैर अन्नहा तुज़ी जीरानहा बिलिसानिहा, हू पंहिंजी ज़ुबान सां पंहिंजे पाड़ेसिरनि खे तकलीफ़ पहुचाए थी। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ला ख़ैर फ़ीहा हिय मिन अहलि नार, हिन औरत में का बि चङाई कान्हे का औरत जहन्नमी आहे। ऐं हिन जे बरअक्स हिकु ॿी औरत जो ज़िक्र कयो वियो जेका सिर्फ़ु फ़र्ज़ नमाज़ूं पढ़े, फ़र्ज़ी रोज़ा रखे, ज़कात ॾियण जे लाइ उन वटि माल कोन्हे, को पनीर जा चंद टुकड़ा सदको करे, पर छा आहे पंहिंजी ज़ुबान सां पंहिंजे पाड़ेसिरनि खे तकलीफ़ नथी पहुचाए। प्यारा पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था हिय मिन अहलिल जन्नत, इहा औरत जन्नती आहे। त असांजो पंहिंजे पाड़ेसिरनि सां अख़लाक़ आला हुजणु घुरिजे, जिन सां बि असांजो उथक बहक आहे असां सभु उन्हनि सभिनी सां असांजो किरदारु अख़लाक़ आला हुजणु घुरिजे। उन्हनि जा हुकूक जेके असांजे मथां लागू थियनि था उहे हुकूक अदा कयूं। किथे ईअं न थिए जो क़यामत जे ॾींहुं उहे असांजे गले मां पकिड़े करे असां जेके चंद नेकियूं हितां कमाए करे खणी वञूं उहे असां खां खसे वञनि ऐं असां उन्हनि जा गुनाह पंहिंजे मथे ते हणी करे पंहिंजूं नेकियूं विञाए करे रब्बुल आलमीन जे अज़ाब जहन्नम में दाख़िल थी वञूं। जेकॾहिं असां इन ॻाल्हि खां बचणु चाहियूं था त पंहिंजे अख़लाक़ खे आला बणायूं, पंहिंजे दिलि में रब्बुल आलमीन जो ख़ौफ़ पैदा कयूं। जेकॾहिं इहे शयूं असांजे दिलि में अची वियूं, यकीन पुछो असांजो नंढे में नंढो अमल रब्बुल आलमीन खे पसंदि अची वेंदो ऐं अल्लाह रब्बुल आलमीन असांखे जन्नत जो वारिस बणाए छॾींदो। जंहिंसे बुख़ारी हिकिड़ी हदीस आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो हिकु शख़्स आहे जेको सफ़र करे पियो, सफ़र कंदे कंदे उनखे उञ लॻी। जॾहिं उनखे उञ लॻी त हिकिड़ी खूह वटि वञी करे पाणी पीतई। खूह मां पाणी पी करे ॿाहिरि निकितो ॾिठई त हिकिड़ो कुतो आहे फ़इदा हुआ कल्बुन यलहक़ यअकुलु सरा, जेको उञ मां पंहिंजी ज़ुबान खे ॿाहिरि कढे पियो, सहके पियो ऐं जेका पुछियल ज़मीन आहे खूह जे ॿाहिरियां उनखे चटे पियो। त उहो शख़्स सोचणु लॻो त हिन कुते खे बि इहा उञ लॻी आहे जेका मूंखे लॻी। वरी खूह में ॿीहर लथो, उते को थांव कोन्हे, न ई उन वटि को थांव आहे। पंहिंजे मोज़े खे लाथई, उन मोज़े में पाणी भरे, उन मोज़े खे ॾंदनि सां झले करे ॿाहिरि निकितो। फसक़ल कल्ब, हदीस जा लफ़्ज़ आहिनि फशकरल्लाहु लहू फग़फ़र लहू, अल्लाह रब्बुल आलमीन उन शख़्स जी इन हिकिड़ी नेकीअ खे क़बूल फरमाए करे उनखे माफ़ करे छॾियो। ॿी हदीस आहे सही मुस्लिम जी, त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो लक़द रअयतु रजुलन फिल जन्नति फी शजरतिन क़तअहा मिन तरीक़ औ कमा क़ाल, मूं हिकिड़े शख़्स खे ॾिठो जेको जन्नत में घुमे पियो, पर जन्नत में छो दाख़िल थियो? उन हिकिड़े वण खे रस्ते तां कटियो, कान तुज़ि नास, जेको वण माण्हुनि खे रस्ते ते वेंदे वेंदे तकलीफ़ ॾींदो। रस्ते ते उनजूं टारियूं हुयूं, उन शख़्स कटे करे उनजूं टारियूं ॿाहिरि फिटियो कयूं त जीअं माण्हुनि खे तकलीफ़ न मिले। इन हिकिड़े अमल खे अल्लाह रब्बुल आलमीन क़बूल फरमायो। जेकॾहिं असांजे दिलि में ख़ौफ़ ख़ुदा आहे, असांजो अख़लाक़ आला आहे, त असांजी क़बूलियत जे लाइ, असांजी कामयाबी जे लाइ, असांखे जन्नत हासिलु करण जे लाइ नंढड़ा अमल काफ़ी आहिनि। पर जेकॾहिं इन ॻाल्हियुनि खां असांजी दिलि ख़ाली आहे, असांजो किरदारु अख़लाक़ किरियल आहे, पोइ मुंहिंजा अज़ीज़ भाइरो असांजा वॾा अमल बि तबाह बर्बाद थी सघनि था। अल्लाह रब्बुल आलमीन खां इल्तिजा आहे त अल्लाह रब्बुल आलमीन मूंखे ऐं अव्हां सभिनी खे सम्झणु ऐं अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व अक़ूलु क़ौली हाज़ा व आख़िरु दाअवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।